ते उन साथ फिलहाल अॻियां आरिफ चयो उनखे सचे आबिद औलिया जे मुंहिंजे मुरीद खे कंदा ऐं एॾो इज़ार त कंदुसि आऊं इश्क जी जुंबीअ जोश मजा वेंदी लिज़त बेस्त जी दश्त दो ज़का और कुर्सी आसमान खे आऊं कंदुसि फना पसी पर चो पीर जो अलावो थिया तिग हैरान वञी म्या ओ कयो वायद से अलावो मिड़ो ई मज़कूरा वञी रखो रज़ा ते पीर जी ऐं अदब अंदाज़ा मूंसां आहे उन जी वॾी दोस्ती दावा मतां उझाई मुंहिंजी ॾिनल एॾी अमारता तॾहिं मिड़ई मलक अची बीठा बाहूं बदी बाल सा त जेका चवे सा तॾहिं मीर चयो मुरीद खे हाणे आण वेसा मंझ मुनज़्ज़मू धणी तूं परवर बादशाह मंझ मोहम्मद अरबी जो सचो सरदार तॾहिं मञाई वहदानियत वाहिद जी रसालत रसूलुल्लाह तॾहिं अल्लाह जा कया ऐश शुकुराना मिड़नी मलकन मुबारकूं ॾिनियूं मुरीद खे खीरूं ख़ुशीअ मजाए भले लॻे त पीर जे छुटनि चोवन खां महल में ओ ए माड़ियूं सोन जूं अलावो वठ तूं बेस्त मंझा
वठ तो बेस्त मजा तमाल मारू सोन जो ब्यो पुण ने मत नसीबा जले दामन दस्तगीर जो लग्यों करंदा तल जा गया गे सानाए अगला यूं आरे सर जो ढोला ढके जाए चौ सलवातु सलाम हजरत नबी करीम तेरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लखे किरोड़े पदमा हण उमती उमती मोहम्मद मीर जाला बड़न कलमो करीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वाह साईं वाह सुभान अल्लाह वाह साईं वाह गनी गिरायो चो सुभान अल्लाह